नौशरो फिरोज गोठ हुसैन बख्श खोसो जू रिवासण औरतूं मुसामात रुबीना बेनज़ीर अनीला बख्तार खोसो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहरो करण बाद साफ़िन के ॿुधायो त असां रियाज़ मेमण जा हारी आहियूं। जवाबदार महबूब खोसो, ज़मीर, साजिन, ख़ालिद, परियल, सत्तार, जबार खोसो उन जे ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ असांजे घरनि ते हमलो करे थो। असांखे तशद्दुद जो निशानो बणाए सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। असां अहिड़ी तरह नौशरो फिरोज़ थाणे ते खणी वियासीं त पुलिस असांजो केस दाख़िल करण खां इनकार कयो आहे। उन्हनि चयो त महबूब खोसो ॾोहारी ऐं फ़सादी माण्हू आहे जंहिं असांजो जीअण हराम करे छॾियो आहे। उन्हनि SSP नौशरो फिरोज़ समेत आला इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त असां ते हमिलो कंदड़ ॾोहारी महबूब खोसो समेत जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि सज़ा ॾिनी वञे। असांखे तहफ़ुज़